नासी ड्रामा इंडस्ट्री जो बेताज बादशाह सिंधी फिल्मन जो एक बेहतरीन अदाकार असद कुरैशी की ज़िंदगी के बारे में असद कुरैशी कें सो आइडियल का मुतासिर थी दरिया पार फिल्म की एक क्रिएटर कयो धाड़ेल वारो किरदार अदा कयो उन खां अलावा छा असद कुरैशी जलाल चांडे के आखिरी रस्मातन में शामिल हुयो तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। दोस्तों एक अंदाज़े के मुताबिक इं चयो वञे थो त असद कुरैशी परू चांडे धाड़ेल खां तमामु घणो मुतासिर हुयो उन जा किस्सा ऐं कहाणियूं ॿुधंदो हुयो त पोइ परू चांडे जे हिक धाड़ेल वारे किरदार खे पोइ बि असद कुरैशीअ दरिया पार फिल्म में निभायो जेको उन ई तरीक़े सां पटको ऐं घोड़े गाए घोड़े ते सवार थी ऐं ज़ालिमनि खे लड़कारींदो हुयो जीअं परू चांडियो ज़ालिमनि खे उन वक़्त जे ज़ालिमनि खे वॾेरनि खे ललकारींदो हुयो। अहिड़े तरीक़े सां असद कुरैशीअ बि पंहिंजी दरिया पार फिल्म जेका रिलीज़ कई उन में धाड़ेलनि खे ईअं ई ललकारियो वॾेरनि खे ऐं ज़ालिमनि खे पंहिंजे किरदार में तमामु घणो ललकारे इन फिल्म खे मशहूरु करण में असद कुरैशीअ जो हिकु वॾो अहम रोल हुयो। दोस्तों असद कुरैशी सिंध जो हिकु वॾो जेको आहे सो अदाकार थी उभरियो जंहिंखे परू चांडे खां तमामु घणो मुतासिर हुयो असद कुरैशी सदोरे जे नाले सां सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। दोस्तों असद कुरैशीअ हुए त नंढनि वॾनि फिल्मनि में कमु कयो हुयो ड्रामनि में कमु कयो हुयो लेकिन सदोरे वारो जेको किरदारु हुयो असद कुरैशीअ जो जेको दरिया पार फिल्म में हुयो उन असद कुरैशीअ खे 4 चंड हणी छॾिया हुया असद कुरैशीअ खे हुए सिर्फ़ु ड्रामा इंडस्ट्री ऐं फिल्म इंडस्ट्री जा माण्हू सुञाणींदा हुया लेकिन असद कुरैशीअ जॾहिं सदोरे वारो किरदारु अदा कयो त असद कुरैशीअ खे सिंध जो ॿार बच्चो सुञाणणु स्टार्ट कयो। पोइ त असद कुरैशीअ खोड़ सारियूं फिल्मूं पंहिंजे सरबराही में अदा कयूं जंहिंमें दरिया पार फिल्म आहे अल्लाह बादशाह दरिया बादशाह उन खां अलावा शेर बब्बर शेर अहिड़े तरीक़े जूं खोड़ सारियूं फिल्मनि में बि असद कुरैशीअ कमु कयो उन खां अलावा ॿिए नंबर ते जेको पत्थर दुनिया ड्रामो आहे सिंध जेको आहे सो सिंध में तमामु घणो मक़बूल थियो उन में बि असद कुरैशीअ जो हिकु वॾो अहम रोल आहे असद कुरैशी जलाल चांडे जे आख़िरी रस्मातनि में ईअं चयो थो वञे वीडियो में त को बि ईअं सूरत हाल साम्हूं न आयो आहे लेकिन कुझु अंदाज़े जे मुताबिक़ ईअं चयो वञे थो त असद कुरैशी जलाल चांडे जे आख़िरी रस्मात में शामिलु हुयो असद कुरैशी सां गॾु ॿिया बि फ़नकार हुया ॿिया बि अदाकार हुया जीअं मामो लालू थियो उन खां अलावा शमन अली मीराली थियो या जीअं चयो थो वञे साईं निसार शाह हिकु वॾो नालो आहे सिंध ड्रामा इंडस्ट्रीअ जो इहे जेके अदाकार हुया इहे जलाल चांडे जे आख़िरी रस्मात में शामिलु हुया। त वॾी महिरबानी उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।